सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको जहाननि जो रब आहे ऐं सलातो सलाम उन महबूब जे मथां जेको काइनात जो मालिक आहे। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह जे महबूब जो दुनिया ते अचणु, महबूब जो दुनिया ते तशरीफ़ फरमा थियणु, दुनिया ते साईंजनि जे अचण सां दुनिया जेकी तमामु पोइ पई मुख़्तसिर ॻाल्हि कजे त दुनिया एतिरी पोइ पई जो कंहिं माण्हूअ खे इहा ख़बर न हुई त पीउ जो अदब छा थींदो आहे, माउ जो अदब छा थींदो आहे, ज़ाल जो अदब छा थींदो आहे, न्याणी जो अदब छा थींदो आहे। सभु शइ जेकॾहिं दुनिया में मां चवंदो आहे जेकॾहिं इख़लाक़ असांखे सेखारियो, असांखे अदब सेखारियो, असांखे इख़लाक़ सेखारियो, उहा रसूलुल्लाह जी ज़ात आहे। वइन शकरतुम लाज़ीदनकुम, अल्लाह जे महबूब जा एतिरा असांजे मथां एहसान आहिनि, जेकॾहिं असां ॻायूं त ॻाए नथा सघूं। सजन जो दुनिया ते अचणु, सजन जो दुनिया ते तशरीफ़ फरमा थियणु, हिकु वॾे में वॾो अल्लाह जो असांजे मथां एहसान। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना, तव्हांजे लाइ बहितरीन तरीक़ो, तव्हांजे ज़िंदगी गुज़ारण जो बहितरीन तरीक़ो रसूलुल्लाह जी ज़ात आहे। जेकर तव्हां सुठा इंसान थियणु चाहियो था, सुठा डॉक्टर थियणु चाहियो था, दुनिया जा ॿार थियणु चाहियो था, सुठा आलिम थियणु चाहियो था, दुनिया जा सुठा शागिर्द थियणु चाहियो था, इहा सभु सीरत रसूलुल्लाह वटि मौजूदु आहे। सरकार की आमद। दोस्तो, दुनिया जे जेतिरा बि दुनिया जा वॾा वॾा माण्हू आया आहिनि, जेतिरा बि वॾा वॾा फ़लसफ़ी आया आहिनि, जेतिरो महबूब जे सहाबनि महबूब जी ज़िंदगी खे महफ़ूज़ कयो आहे, इहे कंहिं न कयो। सननि जे उथणी वेहणी खे महफ़ूज़ कयो अथनि, सननि जे माण्हुनि सां, सननि जे शहर में वञण सां, सननि जे मुआशिरे सां हलण सां, सननि जे ग़रीबनि सां मिलण सां, हर शइ जेकॾहिं आहे त रसूलुल्लाह जी ज़िंदगी में मौजूदु आहे। अहिड़े दजाली दौर में, अहिड़े फ़ुरफ़तनि दौर में, अहिड़े माना दहशत वारे दौर में जेकॾहिं असांखे बचण जो को रस्तो आहे, उहो वाहिद रस्तो रसूलुल्लाह जी ज़िंदगी, महबूब जी ज़िंदगी आहे। जेकॾहिं असां वटि मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु विलादत जो हिकु महीनो आहे, पर अहिड़े दौर में, फ़ुरफ़तनि दौर में जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांजी कामयाबी थिए, मां सभिनी जे लाइ पैगाम थो ॾियां, जेके ॿुधनि था पिया, जिन खे ॾाढियूं आहिनि न आहिनि, जिन खे पटका आहिनि न आहिनि, जेके क्लीच आहिनि, जेकॾहिं हू चाहिनि था त असां दुनिया में सुठी ज़िंदगी गुज़ारियूं, हिन दौर में वधे कामिल सजन साईं रसूलुल्लाह जो नक्शे क़दम ते हलाइण वारो आहे। इहा तव्हांखे दावत आहे। ही जेको प्रोग्राम आहे, हीअ रसूलुल्लाह जी ज़िंदगी ते प्रोग्राम आहे, हीअ रसूलुल्लाह जे मुआशिरे जी ज़िंदगी ते प्रोग्राम आहिनि, हीअ महबूब जे मीलाद जो प्रोग्राम आहे। पर मां इहो ज़रूरु सलाह ॾींदुमि त जेकर असां पंहिंजी ज़िंदगी, असां पंहिंजी पाण खे इंसान बणाइणु चाहियूं था, असांजी दिलि में मोहबत अचे, असांखे अदब अचे, असांखे वॾे जी इज़त महफ़ूज़ असांखे अचे, त हुनजे बचण जो हिन फ़ुरफ़तनि दौर में असांखे बचण लाइ सजन साईं जो तरीक़ो सभिनी खां काफ़ी आहे। जिते मोहबत बि आहे, जिते प्यार बि आहे, जिते अख़ुवत बि आहे, जिते तव्हांखे ॿियनि सां गैरनि सां मिलण जा तरीक़ा बि आहिनि, जिते दुश्मन खे गुज़रण जो तरीक़ो बि आहे, उहो तरीक़ो मुंहिंजे महबूब सजन साईं रसूलुल्लाह जे उन रस्ते सां असां सभिनी खे लाहियो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला